अस्सलाम अलैका या रसूलल्लाह, अस्सलाम अलैका या हबीबल्लाह, अस्सलाम अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में नक़ल आहे त हिकु दफ़े दरगाह मुबारक ते हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जे हुज़ूर में हाज़िर हुयसि। उन्हनि ॾींहंनि में मुज़फ़्फ़र ख़ान मुल्तान जो हाकिम हरीमन शरीफ़नि खां ॿेड़ी जी वाट तां मोटी रहियो ऐं सरकारी माण्हुनि दरगाह मुबारक ते पाड़े जे वेठल हिंदुनि ते सामान रस ते तयारी जो हुकुम कयो। हिंदू सभई गॾी पाण करीमन जे हुज़ूर मथी दाई थिया। पीर साईं जन उनखे सलाह ॾिनी त तव्हां हिकु हिकु थी लिकी हलिया वञो ऐं हुननि ईअं ई कयो। सरकारी माण्हू पीर साईं जन वटि अर्ज़ु कयो त हज़रत सरकारी कमु ज़रूरी आहे, शहर जा हिंदू हाज़िर न आहिनि, उन्हनि जो तदारक कयो। पाण फरमायूं त वॾे साहिबज़ादे हज़रत पीर साहिब तजरत अली रहमतुल्लाह अलैह खे चओ, जेकॾहिं तदारक थियो त उन खां थींदो। माण्हुनि अर्ज़ु कयो त हज़रत साहिबज़ादो बि हाज़िर न आहे, कंहिं तरफ़ सवार थी विया आहिनि। पोइ पाण फरमायूं त असां फ़क़ीर माण्हू आहियूं, असांखे हुननि कमनि सां कहिड़ी मुनासिबत। जेकॾहिं शहर में माण्हू न आहिनि त पोइ ॿी जाइ ते वञी तदारक करियो। पोइ जॾहिं उहे हलिया विया तॾहिं ख़लीफ़े मियां सुल्तान फ़क़ीर निज़ामानी अर्ज़ु कयो त हज़रत क़यामत जे ॾिहाड़े असां ज़ईफ़नि ते ॿेड़ो रहम फरमाइजो जो आज़ादु थियूं, जीअं पंहिंजी देह जे हिंदुनि खे दुनिया जे कर्ज़ ऐं हाकिमनि जी बेगारनि ऐं शिकारनि खां आज़ादु कयो अथव। पाण करीम उन ते मुल्किया। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में नक़ल आहे हज़रत बंगलो धनी रहमतुल्लाह अलैह हज़रत तजरत धनी रहमतुल्लाह अलैह खां हज़रत मियाँ साहब क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जी शान में नक़ल बयान फरमायाऊं त हज़रत मियाँ साहब जन जी आदत मुबारक हुई त उहे सफ़र में पंधु हलंदा हुआ। हिकु दफ़े कंहिं हारी जी पोख खां लंघिया, उन वक़्तु हारी पोख मां पखी पे उॾाया ऐं सॾु करे चयईं त ए वेंदड़, तूं बि आवाज़ु कंदो पखी हकलींदो वञ। हज़रत मियाँ साहब क़ुद्दुस रहमतुल्लाह जन फ़िक्र करे ख़्यालु कयो त पखी हकलण में ख़्वा मख़्वा बेहूदो आवाज़ु थींदो, इन करे उन वक़्तु वशम्स वद्दुहा सूरत ॾाढा पढ़ियाऊं। एतिरे में सभु पखी पोख मां उॾामी हलिया विया। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त ख़लीफ़ो मियां गाज़ी ख़ान ताल पर नक़ल करे थो त हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन फरमायो त हिकु ॾींहुं हज़रत मियाँ साहिब क़ुद्दुस रहमतुल्लाह जन असांखे ऐं ॿिए हिकु कलोड़े फ़क़ीर खे फरमायो त पोख वारी ज़मीन में कल जो गाहु थी वियो आहे, उनखे लुणी अचो त ज़मीन खे खेड़ायूं। पोइ मां ऐं कलोड़ो फ़क़ीर गॾिजी कल लुणण वियासीं। बिस्मिल्लाह पढ़ी लाबार जे कम में मशगूल थियासीं। उन ते कलोड़े फ़क़ीर चयो त बिस्मिल्लाह छा लाइ पढ़े, हाणे गाहु घणो थी पवंदो। पोइ पीर साईं जन फरमायो त बिस्मिल्लाह जे करे सॼो गाहु जल्दी लुभी वियो, बाक़ी कुझु बि न बचियो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु ॾींहुं हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन इरशाद फरमायो त सही बुख़ारी शरीफ़ जे मुसन्नफ़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ॿुधो त फलाणो माण्हू उन वटि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु हदीस आहे। पोइ पंहिंजे शहर मां रवानो थी फ़ासिलो तय करे अची उन शहर में पहुतो ऐं उते पुछा कयईं त उहो बुज़ुर्ग शख़्स किथे आहे जंहिंखे हिकु हदीस नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी यादि आहे। उनखे ॿुधायूं त उनजो घोड़ो छुटी वियो आहे, उनखे वठणु वियो आहे। बुख़ारी शरीफ़ जो मुसन्नफ़ उनजे पोयां वियो ऐं ॾिठाई त ख़ाली तोबरे सां दोखो ॾेई घोड़ो वठे पियो। पोइ उन वक़्तु ई वापसि पंहिंजे शहर ॾांहुं मोटियो ऐं हदीस जो उन खां पुछा बि न कयईं ऐं चयाईं त जेको माण्हू ख़ाली तोबरे सां घोड़े खे दोखो ॾेई वठे थो, उन जी रिवायत कल हदीस पंहिंजे किताब में दाख़िल न कंदुसि। अस्सलातु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिहि व असहाबिहि या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त अली ख़ान ताल पर नक़ल करे थो त मां पंहिंजे भाउ बलोच ख़ान समेत हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जे सफ़र तां गॾुसि शहर राजी टाल पर ऐं देह वठिजी विचां हिकु वाह खां जॾहिं पाण करीमन पंहिंजो घोड़ो लंघायो त मुंहिंजे भाउ बि पुठियां घोड़ो लंघायो। घोड़े लंघण सां हुनजो घोड़ो ज़मीन ते तिरकी पियो ऐं बलोच ख़ान बि घोड़े हेठां अची वियो। संदसि हालत नाज़ुक नज़र थे आई, हयात जो को बि आसरो न रहियो, पर पाण सगुर नज़र इनायत संदन कम आई जो थोरी कोशिशि सां सही सलामत घोड़े हेठां निकिरी आयो
मुंहिंजे पुछण ते ॿुधायईं त ख़ुदा जो कसम मूंखे त का बि तकलीफ़ कान पहुती आहे। अज़ीज़ हे समूरो पीर साईं जन जो तसरफ़ हो।